अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा, अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा, अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। औ कमा क़ाल अल्लाहु तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युति'िल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। तमाम हम्द सना तौसीफ़ूं ऐं तारीफ़ूं वाखाण ऐं वॾाई उन अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ लाइक़ो ऐं ज़ेबा ऐं सदावार है। अज़ीज़ान गिरामी आउन आई पामले थधे दिल सां गिरेबान में मुंहुं विझी करे सोचियूं, गौर करियूं, तदब्बुर करियूं कि पाण सुबुह ॾांहुं उथी करे सांझी जो सुम्हंदा आहियूं, तंहिंजे विच में केतिरा पाण चङाईअ जा कम थिया आहिनि, केतिरियूं बदियूं थियूं। जेकॾहिं हर इंसान हिन ॻाल्हि खे सोचे करे तोले गिने नापे गिने त इला माशाअल्लाह कंहिं वटि ग़लती थींदी। त अल्लाह ता दुआ करो पंहिंजे दुकान जो हर वक़्तु सांझी हिसाब कंदा आहियूं, केतिरो नफ़ो थियो, केतिरो नुक़सानु थियो। अहिड़ी तरह पंहिंजी जेको जिस्म आहे अल्लाह रब्बुल आलमीन बनाया है, जिस्म केतिरे जोड़े जो है? 360 जोड़े जो। 360 जोड़े जो अल्लाह रब्बुल आलमीन इंसान हिकिड़ो ढांचो बनायो आहे। इन इंसान खे सोचणु घुरिजे कि सुबुह जो आउं उथियां थो न सांझी समां थो, तंहिं विच में केतिरियूं मूं वटि कमियूं थियूं ऐं केतिरियूं मूं वटि ख़ूबियूं थियूं। अल्लाह इन ॻाल्हि खे सोचण जी मूंखे हिनखे अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ान गिरामी सोचींदा घणे कच तकलीफ़, लेकिन जमात जो रूल ॾिसी करे इजाज़त मिले एतिरी बयान करणु ई बहितर आहे। त अल्लाह मूंखे सच हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, मूंखे हिनखे मनी को उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
हिकिड़ी बयान ॻाल्हि कयां थो, ॻाल्हि ॿ खणी आयो, शायदि हिकिड़ी शायदि पूरी थी। अज़ीज़ान गिरामी, जेको मूं ख़ुतबे में चयो कि इस्लाम पक्को पाका है, पाक मिलियो है, उन मौजूद मथा लाइ इस्लाम हमेशह हाणे दाईंदो रहे थो। इस्लाम जी दां को सुणे वारो न आहे। इस्लाम जी कोई रिसर्च करे वारो न आहे, गौर करे वारो न आहे। इस्लाम मस्तूब आहे। इस्लाम जो मतलब करो असलम युस्लिम तस्लीम, माना कबूल कर, सलामती वारो, कई कमाना थी। तो इन इस्लाम जे लाइ करे साहबे जिते माल जी ज़रूरत पई उते माल ॾिनो, जिते जान कुर्बान करण जो आयो त जान कुर्बान करे छॾियो। हिकिड़े साहबी जो वाक़ियो सुणाईंदुसि। मुंहिंजी ॻाल्हि पूरी न थी त माशाअल्लाह मुंहिंजा बास साथ ॾिना। कोई ॻाल्हि अधु रही वेंदी त न आंखे मुंहिंजे बयानु करणो हूंदो, न आंखे सम्झ में ईंदी। उहो साबित सलमान फारसी। सलमान फारसी जो मुंहिंजो नालो छो हूंदो? माशाअल्लाह। सलमान फारसी जी उमिरि केतिरी हुई? उलमा त घणो लिखनि था, को कीअं लिखे थो, को कीअं लिखे थो। सही इन जी तारीख़ मिले थी, मोरिखिन लिखे था 250 थी 350 विच में उमिरि थी सलमान फारसी। केतिरी? 250 थी 350 जे विच में हिन जी उमिरि हुई। हाणे सलमान फारसी केरु? आग जो पूजारी। आग जो पूजारी हो, आग की पूजा कंदो। कुरान में चयो ॿ टुकड़ा ये माना हिकिड़ी थी। अल्लाह कुरान में फरमाए थो या हादी इलैहि मन युनीब। ॿियनि अल्लाह फरमाए थो या हादी इलैहि मन अनाब। जेको मुंहिंजो माण्हू इस्लाम जी कोशिश जे लाइ करे, तलब जे लाइ करे, जुस्तजू लाइ करे, इस्लाम जी जेके तड़प थींदी आहे तंहिंजे लाइ करे इस्लाम ना कदम वधाईंदो आहे त अल्लाह इन तंसुरुल्लाह यंसुरकुम व युसब्बित अक़दामकुम। अल्लाह चए थो मुंहिंजा बाना ऐं मुंहिंजे दीन जी मदद करियो, ऐं आजा कदम मुंहिंजे दीन मथे इस्लाम मथे जमाए छॾींदुसि। अज़ीज़ान गिरामी, सलमान फारसी आग जो पूजारी है। इन जे कॾहिं बि ॿार कीअं न कढियो। हिकिड़ो ॾींहुं इन जे चए त तूं खेती जी निहार कर। सलमान फारसी चए थो खेती जी निहार करण वियुसि त ईसाई जो पादरी ईसाई जे तरीक़े से इबादत कनि पिया। मुंहिंजी आऊं उभी रहियसि, मूं निहारियो। मुझे दिल में तो सच्चा पक्का इबादत गुजार ही दीन सही है। वापस आया अची करे मुझे पेखे जो ए अब्बा जान पादरी जी इबादत खानो ॾिसी आयसि। एतिरी इबादत कनि था, एतिरो अल्लाह खे मोरुनि था, एतिरो गिड़गिड़ाइनि था। अल्लाह आग बारियों तरे बरे थी, जने हुजाइयों तरे हुजे थी। ही पांजो इलाह ना, ही पांजो अल्लाह ना, मबूद ना। चाहे सलमान इन ॻाल्हि तां हटी वञ, न कहा तोखे मारे लहू लुहाण करे छॾींदुसि। बहरहाल हिनखे ॿेड़ीअ में विझी करे बंदि करे छॾे।
पगे में थकड़ो विझी करे सलमान खे बंदि कयो वियो। सलमान खे ज़बरदस्त मारियो वियो, खून में लथपथ कयो वियो। लेकिन सलमान फारसी चए थो आऊं सचे दीन जी तरफ़ में आहियां। हिनखे ॿेड़ियूं ॿधियूं पियूं आहिनि। हिकिड़ो काफ़िलो मचे थो। काफ़िले वारे खे पुछे साईं किॾां वञो था? असीं वञो था शाम खे। शाम खे कुल्ला वञो था पादरीअ जो, असां पादरीअ जो सरदार हुते आहे। सलमान फारसी चए थो मूं उनखे चयो लिक में मूंखे ॿेड़ियूं तोड़ियो ऐं वञी हुन शाम जे पादरीअ सां मिलियसि, उनजी ख़िदमत कयमि। तव्हां त पादरी जो वक़्तु क़रीब अची वियो। तंहिं मूं हुन पादरी खे चयो हाणे आऊं कंहिंजी ख़िदमत कयां? इन शाम जे पादरी चयो तूं इराक हलियो वञे। इराक में असांजो वॾो पादरी आहे, वॾो मर्कज़ आहे। सलमान चए तूं लॾो ॿधी गिरो आऊं इराक ॾांहुं रवानो थियसि। इराक जे अंदरि मूसल शहर में इन पादरी जी ख़िदमत कयमि, कई साल ख़िदमत कयमि। इन पादरी जो बि मौत जो वक़्तु अची वियो। तिंटाणे मूं चयो हाणे केरु आहे? तॾहिं हुन पादरी मूंखे ॾस ॾिनो असांजो पादरी नसीबीन जे अंदरि आहे। नसीबीन शहर आहे, तंहिं में असांजो वॾो पादरी रहे थो। सलमान फारसी चए थो आऊं हुन पादरी वटि सफ़र करे वियसि, हुनजी ख़िदमत की, हुन जी इबादत की। हुन पादरी जो मरण जो वक़्तु अची वियो। तॾहिं मूं हुनखे चयो नसीबीन वारे खे हाणे आऊं कंहिंजी ख़िदमत कयां? हुन पादरी जो मूसल शहर आहे, हुन में असांजो पादरी रहे थो। मूं उॾापड़ सफ़र कयो। मुख़्तसर कंदो वञा टाइम मूं उॾापड़ सफ़र कयो। मूसल जे अंदरि हुन पादरी जो वक़्तु पूरो अचणु लॻो। तॾहिं मूं सफ़र कयो। अॻियां जिन उम्र कुरा पुॻोसि। जॾहिं उम्र कुरा पुॻो तॾहिं ॾिठो त छेड़ो पादरी आहे। पादरी वफ़ात करणु लॻो। तॾहिं मूं पुछियो जे हाणे कोई आहे छा? हाणे ऐं नौजवान हाणे कोई आहे न अहिड़ो? हाणे असां पादरी में पूरी थी रही। लेकिन आऊं चवां थो अरब जे अंदरि हिकिड़ो नबी लाश पैदा थी वियो जंहिंजो नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुणे करे सलमान फारसी चए थो बसि हुनजी तलब आहे। जॾहिं हिन शहर में जा उम्र कुरा मां सलमान फारसी चए थो हितां थी करे आऊं ॾोहे ॼणे जे हथ में विकाणोसि। इहा ॾोहे ॼणे जे हथ में विकाणो विकाइजी। जॾहिं हिन पादरी मूंखे चयो अरब जे अंदरि हिकिड़ो नबी आहे, हुन में 3 निशानियूं आहिनि। हिकिड़ो त ई निशानी हूंदी जो सदके जो माल कीअं रखंदो। हदियो जेतिरो ॾींदा एतिरो गिनी गिनंदो। 3 निशानी आहे इन जे ॿिन्ही पुठिले शाने मथे मोहर नबूअत आहे। सलमान चए थो दिलि मां ख़ुशियां पियो एतिरे में ॾोहे ग्राहके में विकिजी करे जॾहिं आऊं अरब में पुॻोसि तॾहिं मूंखे मदीने जे यहूदी गिणे। मदीने जे यहूदी मूंखे गिणे। पादरी मूंखे चयो उन शहर जे अंदरि उन मुल्क में जंहिंमें रेती जा डिगरा थियल हूंदा, खजीअ जा वण हूंदा। मूं ॾिठो त मदीने में रेतीअ जा डिगला आहिनि, खजियूं आहिनि। असीं बि असांजी नज़र ॾिसी आयासीं, खजियूं आहिनि। तॾहिं सलमान चए थो जे आऊं दिलि जे अंदरि ख़ुशि थियसि बि जंहिं इंसान जो मूंखे ॾस मिलियो आहे हिनखे आऊं कीअं मिलां। सलमान फारसी चए थो आऊं मुंहिंजे आका जे बगीचे में
दरख़्त मथे चढ़ी करे खजूरूं हुतां ॾियां पियो ते चेन जो काकाई भाउ यहूदीअ जो पोइ ॻाल्हि करण लॻा चवण लॻा जे मदीने जे अंदरि हिकिड़ो सारे महबूद जो इनकार करे वारो हिकिड़ो महबूद खे पूॼण वारो नबी चए थो जे सारा इलाह खे छॾे करे हिकिड़े महबूद जी तरफ़ अची वञो अहिड़ो हिकिड़ो नबी पैदा थियो सलमान चए थो हुतां ग्रास छॾाई या हरे थी करे उतरसि छण खां बची वियसि मुंहिंजे आका खे चयो मुंहिंजे मालिक खे मूं चयो ऐं कंहिंजो ज़िक्र करियो था यासीं चवनि था हिकिड़ो मोहम्मद नाले शख़्स आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो जेको सारे महबूद जो इलाह लात उज़ा मनात मणी जी मना कंदो आहे हिकिड़े अल्लाह जी इबादत करणु चवंदो आहे त हिन शख़्स चयो त मूंखे इजाज़त ॾियो मिलां उन आका एतिरो सलमान जो त मूंखे मारे एतिरो मारे जा लोलो हाण थी वियसि आका कन लिकी करे चंद खजूरूं खणी करे रवानो थियसि सदके जूं वञी करे मुंहिंजो आका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद कुबा में वेठा आहिनि सावे जो चमकठो आहे ऐं वञी करे उहो खजूरूं पेश कयूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही कहिड़ियूं खजूरियूं ही सदके जूं खजूरियूं अल्लाह जे नबी जो आदा अना ला आकुलो सदक़तुन ऐं सदके जो माल न खेंदो या त हिन सलमान खे यकीन थियो जेको पादरे चएं ॻाल्हि सची थी ॿिए ॾींहुं वियो हदी जूं खजूरूं खणी हजी जो खजूरूं अल्लाह जे नबी खाधे सारे साबा खाधो टे ॾींहं सलमान फारसी चए थो मुंहिंजे नबी जे चेहरे में टको निहारियां पियो मुंहिंजो अर्ज़ कीअं करियां कीअं नबी से गुफ़्तगू करियां चेहरे मथे मुंहिंजी नज़र टिकी पई आहे मूंखे ईअं लॻे थो जे जिब्रील वई आयो चीजे अल्लाह जे नबी खे फारस खां हिकिड़ो महिमान आयो आहे उहा खे निहारे थो हुनजी उमेद ई आहे त मुंहिंजे नबी जे निशाने जे विच मोहर आहे हुनखे ॾिसणु चाहे थो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ नियारे वारा शख़्स ओ फारस जा महिमान तूं हेॾां अचु सलमान चए थो होॾो वियसि मुंहिंजे नबी जो मुंहिंजे पुठियां वटां अचु अल्लाह जे नबी कमली मथे खई चादर मथे कई सलमान चए थो नबी जे मोहर खे चिमटी चुमड़ी ॾियणु शुरू कयो मुंहिंजे प्यारे पैगंबर मूंखे जले करे मूं साम्हूं सीने ते लॻायो सलमान कहिड़े मक़सद ते आयो इएं सलमान चयो या रसूल अल्लाह गुलाम या फलाणे यहूदी जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए उन यहूदी वटि वञ जेतिरी कीमत चए एतिरी ॾियण जे लाइ तयारु आहियां जेके सलमान तूं आज़ाद थी अच ही वञे थो यहूदी वटि यहूदी टे शर्तूं रखे थो टे शर्तूं कहिड़ियूं हिकिड़ो त चए मुंहिंजे ज़मीन जो कोरी इन जे अंदरि 300 खजीअ जा पेड़ लॻाया वञे 300 खजीअ जा पेड़ लॻाया वञे ॿियो शर्त इहा आहे जे 300 पेड़नि जे अंदरि दरख़्तनि जे अंदरि फल अची वञे टे ई जेकॾहिं 300 ग्राम जे मुताबिक़ मूंखे सोनो तुंहिंजो नबी ॾे त तोखे आज़ाद करण जे लाइ तयारु आहियां सलमान पास आयो चए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी मुंहिंजो मालिक मूंखे चए थो ऐं मुंहिंजा प्यारा सुहाना नबी इहो शर्त रखे थो जे 300 खजीअ जा वण खणी अचे वो बड़ी शर्त ही रखे 300 वण में फल पची वञे एतिरे शर्त रखे 300 ग्राम जे बराबरि
मुझे सोनू खपिया। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबे के ऐलान क्यों ताल या साहबा हाउना, साहबा करीब अची वञो, साहबा करीब अची जा। ए मुंहिंजा साहबा, ही तकलीफ़ूं ॾिसी करे, परेशानियूं ॾिसी करे 100 साल गुलामी करे आयो आहे। दीन इस्लाम के पिट जे सीने सां लॻाइण जे लाइ आयो आहे, ईमान मज़बूत करण आयो आहे। साहबा हाण आया जे बगीचे मां खजी जा पेड़ खुरचो, कोई 10 खणी आयो, को 5 खणी आयो, को 50 खणी आयो। 300 खजी जा पेड़ तैयार करे रखिया। जॾहिं 300 पेड़ यानी 300 वण दरख़्त खजी जा तैयार थी विया, तिंदा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो वञी चो 300 वण तैयार थी विया। वञी चए 300 वण तैयार थी विया। जे तॾहिं साहबे खे ॿियो ॾिने वञी हिनखे खॾा खोतरायो। जॾहिं खॾा खोतरे करे मन तैयार थी आया, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, सलमान तुझे हिन वण खे आऊं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हथे खां हिनखे पोखींदो। पिट जे हथे सां अल्लाह जे नबी पोखींदा आया, रोपींदा आया। जॾहिं रोपाइजी विया, तिंदाणे आयो सलमान। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण तां रोपाइजी विया। हाणे फल कॾहिं ॼणींदा? सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलमान तोखे कल्पना हुई जेतिरे तो वण तोखे मिलंदा। जे रब आलमीन तोखे तुंहिंजे 300 वण जी पूरी उमेद पूरी करे छॾी। अहिड़ी तरह अल्लाह हुआ जे फल पकाई बि तुंहिंजी अल्लाह उमेद पूरी कंदो। चंद ॾींहं में फल पची विया। सिंधाणे करे चए, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोन के साणियो। अल्लाह जे नबी जो जीअं अल्लाह तुंहिंजे 300 वण जी उमेद पूरी कए, तोखे हुन में फल लॻाए ॾिने, हू अल्लाह ऊज तुंहिंजे लाइ सोनो आणींदो। थोरे ॾींहं में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुकड़ी जी इन जे मुताबिक़ हिकिड़ो ढीलो हिकिड़ो पाइणो सोन जो आयो हदीअ में। साहबे खे जमा कयो, अल्लाह जे नबी आए न फारस सलमान फारसी हो। सलमान फारसी किॾां आहिनि? सलमान फारसी आयो जी ही सोने जो एतिरो ढीलो आहे, खणी वई। सलमान फारसी चए, या रसूल अल्लाह, हू त 300 ग्राम जो चए थो, ही त 125 ग्राम जो मड हूंदो। सलमान तूं अल्लाह मथे ईमान रख कि जंहिं 300 वण थी तुंहिंजे लाइ तुंहिंजी उमेद पूरी करे छॾे, जंहिं फल लॻाए ॾिनो, अल्लाह इन सोने खे ओतिरो जो वज़न करे ॾेखारींदो। तूं हुन मथे ईमान रख। सलमान चए थो, खणी वियुसि। यहूदी खे ॾिनो। यहूदी पल्ले में विधो त जेतिरो मंगण हुई एतिरो 300 ग्राम जो सोनो थियो। सलमान चए थो, आज़ाद थी वियुसि। आज़ाद थी करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबे सां मुंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, ख़िदमत कंदो रहियुसि। एतिरे में खंदक जो मौक़ो आयो। खंदक खुदाण जो मौक़ो आयो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारे साहबे जी मुहार मुझे हथ में ॾिनी। सारे साहबे जो सरदार मूंखे बनाए। जॾहिं अंसार मुहाजिर खंड खोदण लॻा, तिंदा अंसार जो सलमान मिन्ना, मुहाजिर जो सलमान मिन्ना, अंसार जो सलमान असां मिजाए, मुहाजिर जो सलमान असां मिजाए। मुझे सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अंसार हो,
ओ मुहाजिरो सुने गिनो, सलमान मिन्ना मिन आलिल बैत, सलमान मुझो है, मुझे आले बैत में जाए। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलमान के केतिरो मर्तबो ॾिने, केतिरो सलमान के मर्तबो ॾिने। अज़ीज़ान गिरामी, इस्लाम ये चीज है, इस्लाम ये चीज है। को ईद सलमान इया जो आदत अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सलमान के कमांडर बनाए करे फौज जो ईरान रवानो क्यों। ईरान में ये करे पर जो कौम के समझाए एतरी अल्लाह ने क्यों बदनी। अज़ीज़ान गिरामी, हिकिड़ी नंढी ॻाल्हि पूरी करे ख़त्म करियां। न्यारो ऐं करो आऊं करो हाज़िर करो गैर हाज़िर करो गुनाह के हिकिड़ो पाण गुनाह करे था सम्झो, हिकिड़ो ॿियो पाण हिकिड़ो गुनाह करे थो त हुन महिल फ़ख्रु करियो था। अल्लाह चए थो मुंहिंजो बानो जॾहिं गुनाह करे वञे थो तॾहिं हिनखे नादिम थियणो घुरिजे, शर्मिंदा थियणो घुरिजे, आजिज़ी इनकिसारी करणी घुरिजे, मुंहुं समा पंहिंजे गुनाह जी माफ़ी तलब करणी घुरिजे। जेकॾहिं मुंहिंजो बानो गुनाह करे हुन मथे तकबुर कंदो आहे, फ़ख्रु कंदो आहे, त हुनखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, हुनजो डबल बदिलो ॾींदुसि। अज़ीज़ान गिरामी, हिकिड़ो साबी जंहिंजो नालो आहे सालिब बिन अब्दुर्रहमान, खड़े मिसिल में ॿी ॻाल्हि मूं पेश की हुई शायदि, हिते बि सां ॻियां थो। इन ॿिए जेकॾहिं सौंदसि या हल्के में हल्को जन्नती, छेड़े दर्जे जो जन्नती केरु आहे, इन में अधु कलाकु पौणो कलाकु निकिरी वेंदो। हीअ बि हिकिड़ी ॻाल्हि सां करे इंशाअल्लाह जो वक़्तु बर्बाद निकिरी अचे। सालिब बिन अब्दुर्रहमान अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ादिम आहिनि। प्यारे पैगंबर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालिबा फलाणो मुंहिंजो कमु करे अच। सालिब कमु करण वियो, एतिरे में मकान जे दरवाज़े मथे पर्दो हवा लॻी पर्दो उॾियो कि मां भेण जी पुठ मथे हिन जी नज़र पई हुई। सालिब बिन अब्दुर्रहमान जा अखियूं पाणी अची वियो, मदीनो छॾे, मदीने जूं गलियूं छॾे, सीम जंगल छॾे डूंगर में निकिरे ज़िंदगी बसर करण लॻो। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेचैन बेसुकून, ओ मुंहिंजा साहबा, मुंहिंजो सालिब किना आहे। सारे मदीने में निहारियो, मदीने जो गलियूं छाटियो, सीम जंगल निहारियो, लेकिन सालिब जो कोई पतो न। अल्लाह जे नबी जा अखियुनि मां पाणी नथो के, मुंहिंजो ख़ादिम किना वियो, मुंहिंजो सालिब किना वियो। हिकिड़ो ॾींहुं न, 2 ॾींहं न, 40 ॾींहं साॻे वञी डूंगर जी चोटी, डूंगर जी जल जे अंदरि हिकिड़ो बकरार, हिकिड़ो किसो थो बयानु कयां, सुबुह से ॻाल्हि बयानु कयां। हिकिड़ो बकरार बकरियूं चारे पे साधे पुछो, अहिड़ी तरह जो माण्हू आ ॾिठा। हुन बकरार चए त फलाणे चोटी मथे चढ़े थो शाम जो, ये अचे थो, हुनखे हिकिड़ो वाटको खीर जो वटियो भरे ॾियां थो, पी करे वरी पाछो चढ़ी वञे थो, अल्लाह अल्लाह करे बि सुकी करे टाटो थी रहियो आहे। सावा चवंदा असां इंतज़ार कयो, सालिब टाइम ते उतरियो, खीर पी करे असां निहारे न पाछो वेंदो। साहबा जो असां जॾहिं गिनो, जॾहिं साहबा जो असां सालिब बिन अब्दुर्रहमान खे जॾहिं त असां पुठियां हलिणो पियो। साहबा मुंहिंजे बारे में कोई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही आई है या न, या मुनाफ़िक़ मां थी वियो या सावे जो अना हाज़री असांखे का मालूम न। पकड़े करे आया आमिर जे अब्दुल्ला जे लफ़्ज़ जिगर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
साल बके जे मथे के खणी पिट जे गोॾे मथे रखियो साल ब केॾां तूं वियो है साल ब ॻाल्हि करे बयान की ही मोटा ग़लती थी हुई कोई मुंहिंजे बारात जे बारे में कोई वही आई अल्लाह जे नबी जो न यादा मुनाफ़िक़ मां थी वियो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साल ब न एतिरे में साल ब जी मौत जी तयारी थी हुई साल बचे या रसूल अल्लाह अल्लाह वटा दुआ करो अल्लाह मुझे आसानी सां कढे मुझा गुनाह माफ़ करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो है अल्लाह मुझे साल बचे तू आसानी जो मामलो अता फरमा साहबा ॾिसो साल ब जो आख़िरी वक़्त है एतिरे में साल बजे अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह साल बजी रूह परवाज़ करेगी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साल ब खे गुस्ल ॾिनो सादे सां नबी हथ फेरींदा रहिया साहबा पाणी विझंदा रहिया गुस्ल ॾियण खां बाद जनाज़ो तयारु थियो जॾहिं जनाज़ो तयारु थियो जॾहिं जनाज़ो खणी रवाना थिया त हाणे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फणे ते हले था साहबे जो या रसूल अल्लाह हेतिरी जॻह पिया फणे ते पूरे लाइ हलो था अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अए मुंहिंजा साहबा साल बजे जनाज़े में एतिरा फ़रिश्ता आया आहिनि मूं नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पग रखण जी जॻह न मिलंदी आहे एतिरा जनाज़े में आया आहिनि हिकिड़ी ग़लती वधे हिकिड़ी ना कर ग़लती जेको पर्दो उॾो न के मां भेण पुठ मथे नज़र पई हुई एतिरियूं कसेटूं कढूं कहिड़ी करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे मुंहिंजे बारे में कहिड़ी वई जाम मुनाफ़िक़ में थी वियसि ऐं इनकारी मां थी वियसि जेसीं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे वई न अचे तेसीं आऊं पई रखी कौत अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चई तो खादिम इन हिकु मतिलबु चए जो इहा एतिरी हिकिड़ी ग़लती मथे केतिरो नाज़िम थिया केतिरो शर्मिंदा थिया पाण सुबुह जो उथी करे शाम सूदी केतिरियूं ग़लतियूं कंदा आहियूं केतिरो गुनाह कंदा आहियूं पंहिंजी दिलि में कॾहिं हीलू आयो लूडो आयो कि अल्लाह ही गुनाह थी वियो हाणे अल्लाह वटि रोह घटि करे हाणे अल्लाह माफ़ करे पर न पाण पंहिंजे दोस्त में ॻाल्हि कंदा आहियूं फलाणो त मूं कमु अहिड़ो करे छॾियो हालांकि उहो 6 दर्जे जो कमु आहे लेकिन हीउ पंहिंजे दोस्त में तारीफ़ करे थो फ़ख्र करे थो त अल्लाह रब्बुल आलमीन पहिरीं पाण खे गुनाह खां बचाए फ़ख्र खां हुई हिफ़ाज़त में रखे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे सच्ची दिलि सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए पाण में इत्तिफ़ाक़ पैदा करे इत्तिहाद पैदा करे क़ुरान जे करे खणंदो त पोइ क़ुरान में टाइम न अल्लाह वटां दुआ कयूं जेके थोरो घणो जो उन मथे मूंखे आंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह वटां दुआ कयूं अल्लाह उहो असांखे बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जंहिंजे मुताबिक़ असांखे पहिरीं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए उहो बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह आलमीन असां सभिनी खे चाहे ज़िंदा रखे चाहे इस्लाम मथे मौत जे वक़्तु असांजी ज़बान जी आख़िरी नौक़ मथे आख़िरी कलमो हुजे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।